असी हिंदुस्तान के वफ़द की अगवानी कंदड़ सिंधी एकेडमी दिल्ली के नायब सदर नेशनल काउंसिल फॉर सिंधी बोली के वाधारे जी इदारे हिंदुस्तान के नायब सदर पार्लियामेंट के मेंबर साईं सुरेश केसवाणी साहब गुजारिश कंदुसि स्टेज अचन ऐं सेंचर राजदी साॻे मौक़े ते असीं सिंध टीवी के चीफ एग्जीक्यूटिव साईं डॉक्टर करीम राजपर साहब गुजारिश कंदासीं त उहो बि स्टेज तां खूबसूरत लमन में अजो की सराई सांझ ते असी जरूर साईं सुरेश केसवाणी साहब जा खूबसूरत ख्याल ॿुधंदासीं। साईं सुरेश केसवाणी साहब मां तव्हांजो तहे दिल शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां हिते अची तव्हांजे विच में अहिड़े सुठे फ़न जो मुखातिरु थियां ऐं हिते तव्हां सां हीअ शाम एॾी प्यार भरी शाम तव्हां सां गुज़ारिया। असांजे ज़रदारी साहिब जीअं हुकुम कयो ऐं असांजे फॉर्मर चीफ मिनिस्टर जीअं हुकुम कयो तीअं असां इहा कोशिशि कंदासीं त हीअ जेका पुल जेका असांजी जेका भाषा असांजी जेका संस्कृति असांजी जेका विरासत असांजो जेको हिकु खून जेको हिकु DNA टेस्ट जेका जंहिंजा असां वारिस आहियूं उन खे ईंदड़ सालनि में उन्हनि बुलंदियुनि ते पहुचायूं जंहिं बुलंदियुनि जा असां सिंधी हिन सुहिणी धरतीअ जा वारिस सचमुच हक़दार आहियूं। असी पांजे सिंध टीवी के चीफ एग्जीक्यूटिव साईं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब के ख्यालन गुज़ार लाइ अर्ज़ कंदासीं। सिंध टीवी थोड़े अरसे में दुनिया के अंदर सिंधी बोली सकाफ़त अदब फ़न ऐं सिंध लाइ जेतिरो कमु कयो आहे वो असी समझूं था तमाम वॾो कमु आहे। साईं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब जूं कावशूं मिन्नतूं ॾींहं राति जी जदोजहद सिंध टीवी के सिंध के हवाले से सिंधी बोली के हवाले से दुनिया में तमाम वॾो कारनामो करे पेश किया है। साईं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब हिन मौक़े ते सिंध टीवी के तरफ़ां मां इहा त कमिटमेंट करे सघां थो त इनशाला असांजा जेके प्रोग्राम हूंदा ऐं जेको बि कारकर्दगी हूंदी इनशाला उहा इंडिया जे सिंधियुनि ऐं सिंधियुनि जे विच में पुल वारो ई हैसियत रखंदा ऐं उन्हनि में जेका रिप्रेज़ेंटेशन हूंदी सो ॿिन्ही कल्चरनि जी ऐं ॿिन्ही धुरियुनि जी हूंदी। सिर्फ़ु हिक धुर जा मसला या हिक धुर जे माहौल जा ड्रामा ऐं प्रोग्राम पेश न थींदा पर इनशाला ॿिन्ही पासनि जा थींदा जीअं उहे हिक ॿिए खे सम्झी सघनि ऐं वक़्त जे फ़ासिले जेके विछोटियूं विधियूं उहे जेके घटि थियनि ऐं अॻिते हली जेको आहे सो ख़तमु थियनि। सो सिंध टीवी जे तरफ़ां मां इहो वाइदो करे सघां थो ऐं साईं पंहिंजो सुरेश केसवाणी ऐं उन्हनि सां गॾु आयल वफ़द जे ॿियनि दोस्तनि जा बि बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन तमामु दिलचस्पी सां हिते असांजे प्रोग्राम में हिसो वरितो आहे उन्हनि जा वॾा लख थोरा ऐं वॾी महिरबानी। आउं पंहिंजे सिंध ऐं हिंद जे फ़नकारनि खे गुज़ारिश कंदुसि त अची सिंध जो जमालो पेश कनि। उमा लाला दशंत आहूजा बादल राही मज़हर हुसैन ऐं पंहिंजे सिंध जे जेके अदीब ऐं फ़नकार ॿिया दोस्त वेठा आहिनि
उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त असांजे फनकारनि जो जमालो में साथ ॾियनि। ओ जमालो जी जमालो ओ ये सणा माण्हू